कल्ब अंदर में काबो ॾिठोसीं मके वञण जो कहिड़ो ज़रूर कल्ब अंदर में काबो ॾिठोसीं। दोस्तों हींअर इन यादगार महफ़िल वॉल्यूम नंबर 75 जो आख़िरी 7 कलाम ॿुधंदासीं जंहिंजा शाइर आहिनि हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह। वाह जी शाइरी आहे दोस्तों, हिन में वॾी गहराई आहे, सम्झाणी आहे, सूफ़ी रंग आहे, ज़रूरु ॿुधो। हीअ महफ़िल तव्हां ॿुधी रहिया आहियो शाइर शमन अली मलिक होसपुर कंदकोट वारे जे ताउन सां, जेको उस्ताद जराजानी जो प्यारो दोस्त शीदाई ऐं सचो परिस्तार आहे। हिन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे असांजे प्री प्यारे दोस्त इंजीनियर शाइर वकार अली भेलाड़ साहब राणीपुर खां ऐं मेहरदीन खान कोटवाल राजस्थान इंडिया खां। अचो त पोइ गॾिजी ॿुधूं पंहिंजे चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। नफी ऐं इस बात खां अॻु ओशाक खुदी ऐं बेखुद इन्हनि ॿिन्ही खे तलाक। उन्हे मुल्क अनवर चवे वञी अदी से ओताक, जिथे गैर रहियो न पाक उते बेचूनी बसमझी उते वञी ख्याल अड़ियो जिथे आदम न हमला। न की 14 तबक हुआ न की शम्स कमर जो न की काबो न की किबलो न की हुयो पाण अल्लाह। अनवर साण अदा हुत केर कदो अल्लाह ओराहूं छॾे पराहूं पध पिया। अल्लाह ओराहूं छॾे पराहूं पध पिया। बिना नाले सुपरी उहे अञा के बिया बाकी दा बिया सादिक वजो सदर। ओ तुबी हणी पातार में तुबी हणी पातार में गुम कयो गोता। बिना नाले सुपरी वञी हक़ जे मणीअ सां गॾु पता वरियो वाह विसाल जो उॾरी विया तोता। गुम करे गोता वञी गुर सां गजा का पड़ी गुर सां गजा का पड़ी लाहे लम लहम वञी मिजा महबूब खे हेकादा थी हमदम। नफी इस बात खां अॻु खाधऊं गम राज़ी मझ मातम मरात मेरा ओ कल्ब अंदर में काबो ॾिठोसीं कल्ब अंदर में काबो ॾिठोसीं मके वञण जो कहिड़ो मके वञण जो कहिड़ो कल्ब अंदर में काबो ॾिठोसीं मके वञण जो मके वञण जो कहिड़ो मके वञण जो कहिड़ो कल्ब अंदर काबो ॾिठोसीं मके वञण मके वञण जो कहिड़ो मके वञण जो कहिड़ो कल्ब अंदर काबो ॾिठोसीं मके वञण जो कहिड़ो
जा सजण न कंहिंजा दुश्मन न वठूं के खावेर वठे नालो असांजो उहो आहे केर अला बश्क ॾिस अंधेर जो कंध कुहे पियो कात खे ओ कंध कुहे पियो कात खे मुडी इन्हे माम सदको साहस छी कया कया सजदा सलाम अदी ऐं कात खे विझी छॾी मधुमा ताम सौ सौ भेरा सलाम राज़ी तुंहिंजे रूह खे ओ रग रग मुंहिंजी तोखे थी खारे ओ रग रग मुंहिंजी तोखे थी खारे ओ रग रग मुंहिंजी तोखे थी सारे ओ रग रग मुंहिंजी तोखे थी सारे कल में पढ़ण जो कहिड़ो ज़रूर कल में पढ़ण जो कहिड़ो ज़रूर कल में अंदर खाधो ॾिठो थी मके मके वञण जो कहिड़ो ज़रूर मके वञण जो कहिड़ो ज़रूर कल में अंदर खाधो ॾिठो थी मके वञण जो कहिड़ो ज़रूर मके वञण जो कहिड़ो ज़रूर कल में अंदर खाधो ॾिठो थी मके वञण जो वञण जो कहिड़ो ज़रूर मके वञण जो कहिड़ो ज़रूर कल में अंदर खाधो ॾिठो थी मके वञण जो कहिड़ो पेश पेश कामरान जानी सिंधी मज़हबन मुल्क में माण्हू मुझाया शेखी पीरी बुज़ुर्गी बेहद भुलाया के निवड़ी निमाज़ूं पढ़न कन वञी मंदर वसाया सचल आॾो की न आया अखुल वारा इश्क जे